माख्याग कंदासीं कोयटा ज़ियारत चाकी बारखान किला चमन में गजगोड़ ऐं हल्की बरसात जी अगती कई वई आहे। सिंध जे ॾाकणियुनि इलाइक़नि में बि ककर छायल रहण ऐं तेज़ हवाऊं खुलण जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि कराची में बि ॾींहुं गरम रहंदो, गर्मीपद 30 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। ख़बर मां शेयर कयूं पिया कोयटा ज़ियारत चाकी बारखान ऐं किला जे चमन में भी गजगोड़ ऐं हल्की बरसात जी अगकथी कई वई आहे। सिंध जे ॾाकणियुनि इलाइक़नि में ककर छायल रहण ऐं तेज़ हवा गुलण जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि कराची में भी ॾींहुं गरम रहंदो, गर्मीपद 30 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थी। कोयटा ज़ियारत चाकी बारखान किला चमन में गजगोड़ ऐं हल्की बरसात जी अगती कई वई आहे। सिंध जे ॾाकणियुनि इलाइक़नि में ककर छायल रहण ऐं तेज़ हवाऊं गुलण जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि कराची में भी ॾींहुं गरम रहंदो, गर्मीपद 30 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। अवां सां ख़बर शेयर कई पिया कोयटा ज़ियारत चाकी बारखान किला चमन में गजगोड़ ऐं हल्की बरसात जी अगती कई वई आहे। सिंध जे ॾाकणियुनि इलाइक़नि में बि ककर छायल रहण ऐं तेज़ हवाऊं गुलण जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि कराची में भी ॾींहुं गरम रहंदो, जॾहिं त गर्मीपद 30 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। ख़बर मां शेयर कयूं पिया कोयटा ज़ियारत चाकी बारखान किला चमन में भी गजगोड़ ऐं हल्की बरसात जी अगकथी कई वई आहे। सिंध जे ॾाकणियुनि इलाइक़नि में ककर छायल रहण ऐं तेज़ हवा गुलण जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि कराची में भी ॾींहुं गरम रहंदो, गर्मीपद 30 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थी। अमां खे आगाह कयूं पिया कोयटा ज़ियारत चाकी बारखान किला चमन में भी गजगोड़ ऐं हल्की बरसात जी अगकथी कई वई आहे।